नाज़रीन, जैकब आबाद में सोनारे मथां फ्राड जो केस दाखिल थियण खिलाफ صرافه बाजार में शटरबंद हड़ताल की हुई है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे आबाद कुल मस्तोई। जी आबाद कुल छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, जैकब जे सिटी थाने जी हद में सरकार पारां सोनारे हरेश कुमार ते जेको आहे फराड जो केस दाख़िल थियो हो, जंहिं बाद सराफा यूनियन पारां शटरबंद हड़ताल करे सराफा चौक ते धरणो हयो वियो, जंहिंमें सोनारनि वॾी तादाद में शिरकत कई। इन मौक़े ते सराफा यूनियन जे सदर समील आसरो ऐं मज़दूर यूनियन जो जेको अॻवान आहे हाजी गुलाम नबी रिंद ऐं ॿियनि पारां जेको आहे त धरणे में शिरकत कई वई। इन मौक़े ते जेको आहे त अॻवाननि जो चवणु हो त पुलिस जेका आहे हिंदू बिरादरी जा जेके नौजवान आहिनि, वापारी आहिनि, उन्हनि ते बासरनि जी चुर्च ते कूड़ा केस दाख़िल करे रही आहे। हुननि जो इहो मुतालबो हुयो त जेको नौजवान आहे हरेश कुमार, उन्हनि जे मथां फौरी तौर ते जेको कूड़ो केस दाख़िल कयो आहे उहो ख़तमु कयो वञे ऐं ॿी सूरत में एहतिजाज जो जेको दाइरो आहे वधायो वेंदो। जी अब्बास, तव्हांजी महिरबानी।